अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु आउं वञा पियो एकेडमिक एवार्ड्स जे प्रोग्राम में जेको सिंध HEC जे तौरनि सां थी रहियो आहे। असलम पीरज़ादो साहिबु ही प्रोग्राम कराए रहियो आहे ऐं उन में IEEE ऐं सिंध HEC जी उनखे सपोर्ट आहे। ऐं ईअं चई सघिजे थो त हीउ प्रोग्राम ॼण त सिंध HEC जो ई आहे, जंहिंमें 6 माण्हुनि खे एवॉर्ड ॾिना वेंदा जेके अकेडमिकली बहितर कमु करे रहिया आहिनि। एवॉर्ड ॾियण सां गॾोगॾु अॼोके हिन प्रोग्राम में बहितरीनु लेक्चर बि रखिया विया आहिनि जेके टेक्नोलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते जेके ॾाहा आहिनि, इंटरनेशनल लेवल जा ॾाहा इंटेलेक्चुअल पर्सन्स आहिनि, उहे पंहिंजा एक्सपीरियंसिस शेयर कंदा, पंहिंजी नॉलेज शेयर कंदा ऐं पंहिंजे जेके ॾिनल मौज़ू आहिनि उन्हनि मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदा। हींअर असीं वञी रहिया आहियूं मूव एंड पिक में ही प्रोग्राम आहे। दोस्तो, तालीम हिकु अहिड़ी एंटिटी आहे जंहिंखे 3 अख ते चयो वेंदो आहे, पर हक़ीक़त में तालीम समाजनि खे तरक़ी ॾियारींदी आहे। समाज में जेके एथिकल वैल्यूज़ आहिनि उहा तालीम ई पैदा कंदी आहे, तालीम ई सुजाॻी पैदा कंदी आहे, अख़लाक़ खे डेवलप कंदी आहे ऐं माण्हुनि में इलाही ॼाण ॾींदी आहे। उथण विहण जा तरीक़ा, रीतूं रस्मूं बहितर तालीम बहितर तरीक़े सां पैदा कंदी आहे। त तालीम खे असीं अॻिते कीअं बहितर वे में पेश करियूं, अॼोको जेको प्रोग्राम कुझु इन ते ई आहे ऐं हिन प्रोग्राम जो जेको मेन थीम आहे उहो आहे रोल ऑफ डिजिटल टेक्नोलॉजीज़ इन अचीविंग academic excellence। ही थीम आहे रोल ऑफ डिजिटल टेक्नोलॉजीज़ इन अचीविंग academic excellence। ॾाढो बहितरीनु थीम आहे ऐं इन ते मुख़्तलिफ़ माण्हू तक़रीरूं बि कंदा ऐं पैनल डिस्कशन बि आहे। त असां हाणे मूव एंड पिक में पहुची विया आहियूं। आउं वेठो आहियां, मूंसां गॾु राहिल आहे, डॉक्टर आफ़ताब शेख साहिबु आहिनि जेके डीन आहिनि फैकल्टी ऑफ कंप्यूटर साइंस या SMIU में, ऐं हीअ आहे हाल जिथे प्रोग्राम शुरू थियण वारो आहे। त असीं त हिन प्रोग्राम में पहुची चुका आहियूं, वेठा आहियूं। ॾाढियूं सुठियूं एजुकेशनल पर्सनैलिटीज़ हिते मौजूदु आहिनि। यूनिवर्सिटी जा वाइस चांसलर आहिनि, डीन्स आहिनि, चेयरमैन्स आहिनि जेके हिते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार बि कंदा, डिस्कस बि कंदा ऐं पोइ जेके बि ऑर्गेनाइज़िंग कमेटी जिन खे बि चूंडियो आहे उन्हनि खे इनाम हिकु एवॉर्ड ॾींदा। ऐं हक़ीक़त में एवॉर्ड वॾा अहम हूंदा आहिनि। एवॉर्ड माण्हू खे मोटिवेशन ॾींदा आहिनि। हाणे असलम पीरज़ादो वेलकम करे पियो, सभिनी दोस्तनि खे वेलकम करे पियो। त आउं ॻाल्हि पियो कयां त एवॉर्ड मोटिवेशन डेवलप कंदा आहिनि ऐं उन सां ई माण्हू अॻिते वधीक कमु कंदो आहे। पैनल डिस्कशन ही थियो त उहो ॾाढो सुठो, उन में ॾाढी ॼाण आई। ऐं डॉक्टर असद अली शाह आहिनि जेके कैपेसिटी बिल्डिंग ते ॻाल्हाइनि पिया ऐं पंहिंजो एक्सपीरियंस शेयर कनि पिया त असां तालीमी इदारनि खे कीअं बहितर करियूं। त हीअ अॼोको जेको प्रोग्राम हो फुल ऑफ नॉलेज हो, जितां इलाही ॼाण मिली। डॉक्टर BS चौधरी साहिबु ताज़ो हिननि खे तमग़ा इम्तियाज़ बि मिलियो ऐं ॿाहिरि नेशनल प्रोफेसर आहिनि, इंटरनेशनल पर्सनैलिटी आहिनि जेके कंदा। अच्छा दोस्तो, मूंखे बि इनाम मिलियो। हीउ ॾिसो, अचानक मूंखे ख़बर न हुई त को मूंखे बि ॾींदा। बेस्ट एकेडमिक एवॉर्ड ॾिनऊं मुंहिंजो आउटस्टैंडिंग वर्क ते ॾिनो जेको मां कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स ते कयो आहे। त थैंक्स गॉड मूंखे बि इनाम ॾिनऊं। ऐं जॾहिं मुंहिंजो अचानक उते नालो खयों त मूंखे ख़ुशी थी ऐं मूंसां जेके गॾु दोस्त हुआ उन्हनि बि ॾिनी। हीअ ऑनर आहे। ऐं एॾियूं वॾियूं शख़्सियतूं, सिंध HEC जो चेयरमैन हो असद अली शाह हो, भॻवान डॉक्टर BS चौधरी हो, ॿिया हुआ। हीअ शील्ड आहे जेका मूंखे मिली, त इहा वॾी ऑनर आहे। ऐं इन मां इहो साबित थिए थो त जॾहिं असां महिनत कयूं था, दिलि सां महिनत कयूं था, त असांखे उनजो फल बि मिले थो। त मुंहिंजो मशवरो बि इहो आहे ऐं हिन व्लॉग ठाहिण जो मक़सदु बि इहो त तव्हांखे आउं मोटिवेशन ॾियां त तव्हां वधीक कमु करे सघो। उते इलाही वाइस चांसलर हुआ, ज़ेबस्ट जो हो, ॿिया हुआ, सभिनि सां कचहरी थी, हाइटी ते कचहरी थी। अच्छा, हिननि वर्कशॉप जो इहो बि फ़ाइदो आहे त हिकु सोशल नेटवर्किंग बि डेवलप थींदी आहे। त उमेदु थो मुंहिंजो नंढो ब्लॉग तव्हांखे पसंदि आयो हूंदो। तव्हां जेकॾहिं हिन वक़्तु ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त तव्हां सब्सक्राइब करियो। हीउ मोटिवेशनल हिकु चैनल आहे, एजुकेशनल चैनल आहे, जंहिं ते तव्हांखे एजुकेशन ते लेक्चर मिलंदा ऐं मोटिवेशन मिलंदी त असां ज़िंदगी सुठी कीअं गुज़ारियूं।
पंहिंजो घणो ख़्यालु रखंदा, हमेशह ख़ुशि रहंदा कयो ऐं माण्हुनि खे ख़ुशि रखण जी कोशिशि कंदा करियो। इन सां ई सुठी ज़िंदगी गुज़रंदी।